बुलेटिन की शुरुआत में ख़बर ॾींदासूं। रूस मां तेल सां भरियल हिकु वधीक जहाज़ कराची पहुची वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। रूस मां तेल सां भरियल हिकु वधीक जहाज़ कराची पहुची वियो आहे। रूसी जहाज़ 56,000 मेट्रिक टन ख़ाम तेल खणी कराची पहुतो। जहाज़ मां तेल जी मुंतक़िली जो अमल राति देर सां शुरू थींदो। रूस मां तेल सां भरियल हिकु वधीक जहाज़ कराची पहुची वियो आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। रूस मां तेल सां भरियल हिकु वधीक जहाज़ कराची पहुची वियो आहे। रूसी जहाज़ 56,000 मेट्रिक टन ख़ाम तेल खणी कराची पहुतो। जहाज़ मां तेल जी मुंतक़िली जो अमल राति देर सां शुरू थींदो। रूस मां तेल सां भरियल हिकु वधीक जहाज़ कराची पहुची वियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। रूस मां तेल सां भरियल हिकु वधीक जहाज़ कराची पहुची वियो आहे। रूसी जहाज़ 56,000 मेट्रिक टन ख़ाम तेल खणी कराची पहुतो। जहाज़ मां तेल जी मुंतक़िली जो अमल राति देर सां शुरू थींदो।